बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी भुर्जी खाने में खुशामदीद। हूअं त तव्हां खीरणियूं खोड़ खाधियूं हूंदियूं, जीअं सयुनि जी, चांवरनि जी। अॼु ठाहींदासीं ॾींहं जी बचियल मानीअ मां खीरणी। त उन लाइ मूं वटि 2 मानियूं बची वियूं हुयूं, त उन्हनि जी मां हीअं थोरो चूरो टाइप कटियो, मतिलबु उनखे ग्राइंड कयो आहे। हिन चूरे मां तव्हां हिन में खंडु विझी जीअं मानी ठाहिबी आहे ईअं बि खाई सघो था। अगरि चाश में हिनखे पचाईंदो त उन जा लॾूं बि ठही वेंदा, पर मूं अॼु हिन जी खीरणी ठाही आहे। इन जे करे हिनखे तव्हां मतिलबु ज़ाया करण खां बहितर आहे त तव्हां उन मां का शइ ठाहे छॾियो, जीअं सयल मानी वग़ैरह। त मूं खीर आहे, खीर 1 किलो खनि खीर खयो आहे, उन में हिनखे मूं पचायो। जॾहिं काफ़ी हद ताईं हीअ घाटी थी वेंदी, उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो वरी मां हिनखे गॾु बि ग्राइंड कयो आहे। ग्राइंड करण खां पोइ जॾहिं हीअ काफ़ी थिक थी वेंदी, पोइ उन जी चाश असां अलॻि सां पचाईंदासीं। हीअ बि ओतिरी ई मज़ेदार थींदी आहे जीअं चांवरनि जी। बाक़ी हर कंहिंजी टेस्ट आहे, कंहिंखे चांवरनि जी वणंदी आहे, कंहिंखे जेको आहे सो मानी जी वणंदी आहे। मतिलबु ही सुठी थींदी आहे। ही जेसिताईं खीर अधु थिए तेसीं ताईं हिनखे तव्हां ग्राइंड कंदा रहो। थोरी थोरी देरि खां पोइ मां हिनखे हिकिड़ो दफ़ो वरी ग्राइंड कयो आहे। हिन जो थोरो शेप हीअं थी वियो आहे। तेसीं ताईं मूं हिकिड़ो अलॻि सां पेन चाढ़ियो आहे, उन में मूं खंडु विधी आहे। खंडु जेतिरी तव्हांखे मिठी खपे, मूं हिन में 1 कोप मतिलबु खंड जो खयो आहे, उहा विधी आहे। उनखे थोरो कैरेमलाइज़ कंदासीं, जीअं उन जो कलर जेको आहे थोरो ब्राउन थी वञे, जीअं खीरणीअ जो कलर बि थोरो ब्राउन थिए। पहिरियों ई असां में थोरो पाणी विझंदासींसि त जीअं ही थोरो ॻरणु शुरू थी वञे, उन खां पोइ घुमाईंदासींसि। जॾहिं हिन स्टेज ते अची वञे, जॾहिं गज थियणु शुरू थी वञे, सड़ण खां बचाइजोसि। उन खां पोइ तव्हां वटि जेको ड्राई फ्रूट अवेलेबल हुजे, मूं वटि किशमिश अवेलेबल हुई, मां उहा हिन में विधी आहे। ऐं आहिस्ता आहिस्ता उहा खीरणी जेका आहे सब्जी हिन में विझंदसि। उन खां पोइ ही जेको पेन मूं खयो आहे, उहो मूंखे थोरो नंढो थो लॻे। इन जे करे पहिरियां हिनखे खीरणी खणी हिनखे मिक्स कंदासींसि, जेसीं ताईं हीअ सुठे नमूने हिन में मिक्स न थी वञे। ऐं इते बि तव्हां अगरि चेक करणु चाहियो, अगरि तव्हांखे इते बि मिठाण जे हिसाब सां घटि लॻे त तव्हां ॿीहर बि खंडु विझी सघो था। इहा गुड़ मां बि ठहंदी आहे, खंड मां बि, जंहिंमें तव्हांखे ईज़ी लॻे। उन खां पोइ तव्हां ठाहियो, खाओ। ऐं मूंखे यकीन आहे त इनशाला तव्हांखे ओतिरी वणंदी जीअं तव्हांखे चांवरनि जी खीरणी हूंदी आहे, उहा ई वणंदी आहे। तव्हां ठाहियो, खाओ, इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।